ओम शांति। हाणे बाबा खे याद कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार परमात्मा जो संतान। हाणे मां आत्मा हिन दैहिक दुनिया खां परे पंहिंजो मन बुद्धि हुन परमात्मा में लॻाईंदमि ऐं परमात्मा जा महावाक्य ॿुधंदमि। अॼु मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मानंद द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, तव्हां आत्माउनि जो पीउ केरु आहे? परमात्मा। परमात्मा आत्माउनि जो सचो पीउ आहे, जो कॾहिं बि आत्माउनि सां अलॻि न थींदो आहे। छो जी जनम मरण में ईंदा आहियूं त हर जन्म में अलॻि अलॻि पीउ हूंदा आहिनि, लेकिन आत्मा जो पीउ परमात्मा सदा आहे ई से। सिर्फ़ु पाण भुलिजी वेंदा आहियूं परमात्मा खे, लेकिन परमात्मा पाण खे न भुलिजंदो आहे। उहो पाण सां गॾु सदा हूंदो ई आहे। उनखे इहे यादि हूंदो ई अथसि कि मुंहिंजा इहे सभु आत्माऊं ॿार आहिनि। भले असां मथां खां हेठि ईंदा आहियूं पाठ वॼाइण, त बि उनखे पाण ॿारनि जो ध्यानु रहंदो अथसि कि मुंहिंजा ॿार हेठि खेल था खेॾनि। सत्य त्रेता में त सुख शांति जो खेल खेॾियोसीं न। त असांजो पीउ बि आराम सां मथे शांति में वेठो हुयो। द्वापर खां जॾहिं असां विकारनि जे वश थियासीं त असां रड़ियूं करणु शुरू कयूं कि हे परम पिता परमात्मा, हाणे असांखे बचाए। असां आत्मायूं विकारनि जे वश थी करे पतित थी वियासीं। हिन करे हाणे असांखे ॾाढो दुख थो थिए। द्वापर खां असां दुखी थियणु शुरू थियासीं। लेकिन बाबा चए थो, छो जी हाणे असां परमात्मा खे यादि करे वर्त वठूं था न, त द्वापर में बि असांखे एतिरो दुख न हुयो। कलयुग जी शुरूआत में बि असांखे दुख न हुयो। हाणे दुख वधियो आहे, त बि दुनिया जे हिसाब सां त मुंहिंजा ॿार अञा ताईं सुखी आहिनि न। बाबा जा असुल में सभु ॿार आहिनि, लेकिन पाण आत्मायूं पाण बाबा खे पहचानियो आहे। बाक़ी सभु थोरी पहचानंदा आहिनि। अञा ताईं भक्ति करनि था, ढूंढनि था भॻवान जे लाइ। ठिकर भिकर में पंहिंजे अंदरि भॻवानु सम्झी वेठा आहिनि, ख़ुदि खे भॻवानु सम्झी वेठा आहिनि। त पाण ॿार जेका बाबा जा आहियूं, बाबा चए थो तव्हां कलयुग जे अंत में अची करे थोरो सो दुख भोगंदा आहियो। छो जी बाक़ियुनि जे हिसाब सां त तव्हां हाणे वरी बि ठीकु आहियो। त पाण जेको वरितो पिछले कल्प में वरितोसीं, हाणे उहो ई वरितो पाण वापसि सां था वठूं। छो जी इहो जेको बाबा पाण खे वरितो ॾींदो आहे न आत्माउनि खे, इहो 2 युगनि ताईं हलंदो आहे। अर्थात 2 युग ताईं आत्मा बिना विकार में वञी करे पंहिंजो जीवन जींदी आहे। पोइ द्वापर खां आत्मा विकारनि में वेंदी आहे, त हुन अनुसार हुनजो जीवन थींदो अथसि। पोइ जीअं जीअं भक्ति कंदी आहे, दान पुण्य कंदी आहे, सुठा कर्म कंदी आहे, उन अनुसार हुनखे ॿियो जन्म मिलंदो। लेकिन हाणे असांजो सत्य त्रेता जो जन्म कीअं कीअं असां सत्युग में किथे किथे जन्म वठंदासीं, केतिरो धन संपत्ति असांजो हूंदो, केरु माउ पीउ असांजो हूंदो, उहो सभु हाणे असांजी आत्मा में लिखिजे थो। असां पंहिंजा भाग्य था लिखूं। पोइ द्वापर युग में जेको पाण पंहिंजे जन्म में कंदासीं, उन अनुसार पंहिंजो ॿियो जन्म थींदो। ॾिसो दुनिया में माण्हू कोई राजा जे घर जन्म थो वठे, कोई ग़रीब जे घर। छो जी पंहिंजे हिन जीवन में पाण जेतिरो दान पुण्य कंदासीं, उन अनुसार ई त ॿियो जन्म थींदो। लेकिन इहे थोरी असां ॿिए जन्म में राजा ठहींदासीं त असां टे में बि राजा ठहींदासीं। अगरि हुन समय असां ॿिए जन्म में जीअं वॾे घर में जन्म वठंदासीं, अगरि हुन समय बि असां दान पुण्य कंदासीं, त पोइ ॿियो बि जन्म असांजो सुठो थींदो। इहे द्वापर कलयुग में असांजो जनम मरण कहिड़े हिसाब सां थींदो आहे? पिछले जन्मनि जे कर्मनि सां। लेकिन हाणे सत्य त्रेता में जेका जन्म थींदा, उहो कंहिंजे हिसाब सां थींदो? हाणे जेको असां परमात्मा खां वरितो था वठूं। त बाबा हाणे असां आत्माउनि खे सत्य त्रेता जे लाइ वरितो ॾियणु आयो आहे।
चए थो तव्हां ईश्वरीय संतान आहियो न। असल में निराकार रूप में सभु संतान आहिनि, लेकिन हाणे असां पहचानियो आहे त परमात्मा बि असांखे ब्रह्मा जे मुख द्वारा पंहिंजे गोद में वरितो अथई, हाणे पंहिंजो ठातो अथई न। अर्थात पाण खे चए थो मुंहिंजी मत ते हल, मुंहिंजी मत ते हली करे पंहिंजे जीवन खे सुठो ठाहियो। छो जो मनुष्य आत्मा हाणे केॾी दुखी अशांत थी वई आहे न। देह अभिमान केॾो आहे माण्हू, पंहिंजे शरीर जो अभिमान, पंहिंजी अखियूं, मुख, हथ पेरनि जो बि अभिमान माण्हुनि खे आहे। त बाबा चए थो इहे देह अभिमान छॾो, हाणे आत्म अभिमानी थियो। मां आत्मा हिन शरीर खां सभु कर्म कराईंदी आहियां, मां आत्मा हिन शरीर जी मालिक आहियां, ऐं मुंहिंजे आत्मा खे शक्ति ॾियण वारो केरु? परमात्मा। त जीअं शरीर खे भोजन खारायो त हुन सां शरीर खे शक्ति मिलंदी आहे। भोजन खाईंदासीं, हजम थींदो त खून ठहींदो न। त ईअं ई आत्मा जो भोजन, आत्मा खे केरु शक्ति ॾे? आत्मा खे शक्ति ॾियण वारो परमात्मा। आत्मा जो स्नान आहे बाबा खे यादि कर। जीअं जीअं बाबा खे यादि कंदासीं त पंहिंजी यादि, जीअं परमात्मा जी यादि सां पंहिंजी आत्मा जी सभु मैल ख़तम थी वेंदी। आत्मा में कहिड़ी मैल थियल आहे? विकारनि जी, बुराइनि जी, जेका बि विकर्म कया अथई आत्मा। ऐं आत्मा जो भोजन आहे शुद्ध विचार, जेका बाबा पाण खे ॻाल्हियूं थो ॿुधे, इहे ई ॻाल्हियूं पाण खे सॼो ॾींहुं सोचणियूं आहिनि, वीचार करणियूं आहिनि कि मां आत्मा कीअं परम धाम खां हेठि आई आहियां, मुंहिंजो असली घर परम धाम, मुंहिंजो मां परमात्मा मुंहिंजो पीउ, मां मथां खां हेठि सतयुग में आयमि, हुन समय लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, पोइ त्रेता में राम सीता जो राज्य हुयो, पोइ द्वापर में अलॻि अलॻि राजा आया, हाणे गवर्नमेंट जो राज्य आहे। त मां आत्मा एॾा जन्म वठी आई आहियां न। ईअं वीचार करो, मां आत्मा हाणे दुखी छो थी आहियां, मूंसां गॾु बुरो छो थो थिए? छो जो मुंहिंजा ई हिसाब किताब आहिनि। हाणे मूंखे ई पंहिंजा हिसाब किताब बाबा खे यादि करणु, चुप करे करे चुपो करणु, मूंखे कंहिंजे लाइ बुरो न सोचिणो आहे, मुख सां सुठा शब्द ॻाल्हाइण, अखियुनि सां उहो ई ॾिसणो आहे जेको कम जी ॻाल्हि हुजे, कननि सां उहो ई ॿुधणो आहे जेकी कम जी ॻाल्हियूं हुजे। फालतू ॻाल्हियूं ॿुधी करे पंहिंजो समय न बर्बादु करो, ऐं मन खे फालतू ॻाल्हियुनि में न लॻायो। छो जो पाण खे जेको अंदरि क्रोध ईंदो आहे न, गुस्सो, उहो छो ईंदो आहे? छो जो पाण फालतू ॻाल्हियूं सोचंदा आहियूं न। इहो ईअं छो थो करे, हिन ईअं छो कयईं, हिन ईअं छो न कयईं, त इहे शो जो शब्द ईंदो आहे न, त हिन सां मन में गुस्सो शुरू थींदो आहे। पोइ गुस्से में त माण्हू पोइ उल्टा सुल्टा शब्द चईंदा आहिनि। त पहिरियों खां ईअं फालतू ॻाल्हियूं छो सोचण ई छॾे छॾो। बसि ईअं ई सोचो जेको बि थिए थो सभु सुठो थो करनि, सभु सुठा थी वेंदा। अगरि कोई ग़लति बि करे थो त सभु सुठा करे छॾिया, सभु सुठा थी वेंदा, सभु सुधरी वेंदा। पंहिंजी सोच खे सुधारो। अहिड़ियूं ॻाल्हियूं पाण खे सॼो ॾींहुं सोचणियूं आहिनि। इहा आत्मा जो भोजन आहे, सुठी ॻाल्हियूं सोचणु। शरीर जो पाण ध्यानु था रखूं त आत्मा खे बि उन रीति परमात्मा सां मिलायो न, आत्मा जी बाप सां, त आत्मा में बि शक्ति भरे। इहो आहे ई सभिनि सां हिसाब किताब चुक्तो करण जो समय। हाणे सभी आत्मायूं हिक ॿिए सां हिसाब किताब चुक्तो थी करनि, छो जो सभी आत्माउनि खे हाणे हिन पुराणी दुनिया मां वञिणो आहे। हिन पुराणे शरीर मां हाणे सभिनि आत्माउनि खे वञिणो आहे। किथे? परम धाम में। छो जो पुराणे शरीर, पुराणे दुनिया में रही रही आत्मा बि थकी पई आहे न। ॾिसो न, खाइण जी चीजुनि में ताक़त आहे न, हवा पाणी सुठो आहे, त केसि ताईं आत्मा अलॻि अलॻि शरीर वठी करे हिते खेल खेलंदी? आख़िर त कॾहिं हिन दुनिया खे बदिलणो ई थींदो न। ऐं इहो त ज़रूरी आहे, इहो त सभिनि शास्त्रनि में लिखियलु आहे, सभी धर्म वारा मञदा आहिनि कि कॾहिं त हिन पूरी दुनिया खे ख़तमु थियणो ई पवंदो। छो जी हाणे हिन दुनिया में रस न आहे न। त बाबा चवनि था उहो समय कॾहिं ईंदो? हाणे जो ई त समय आहे। हाणे माण्हू हाणे दुखी आहिनि त अञा हाणे ई त बदिलाइणो पवंदो न। लेकिन माण्हुनि खे इहो न पतो आहे कि जॾहिं दुनिया ख़तमु थींदी हुन खां पोइ छा थींदो। इन करे माण्हू ड्रिजदा आहिनि इन ॻाल्हि खे ॿुधी करे।
लेकिन पाण खे बाबा चए थो ये दुनिया ख़तम थींदी तॾहिं त स्वर्ग ईंदो हिते। त पाण त ख़ुशि थींदा आहियूं न भई जल्दी ये दुख जी दुनिया ख़तम थिए त असां स्वर्ग में वञूं, सुख शांति वारी दुनिया में वञूं न। त पाण त बाबा जो ज्ञान ॿुधूं था स्वर्ग में वञण लाइ, ऐं तव्हांजा मित्र संबंधी घर वारा काॾे वेंदा, वो त ज्ञान ॿुधनि नथा न, वो त बाबा खे यादि करनि नथा। जी स्वर्ग में वञण लाइ त स्वर्ग जेको ठाहे हेॾो उनखे त पहचानणो खपे न, उनखे त यादि करणो खपे। उहो जेकी शिक्षायूं ॾिए थो उन्हनि खे त ॿुधी करे धारण करणो खपे, तॾहिं त स्वर्ग में हलंदा। पोइ जेका माण्हू इहे ॻाल्हियूं नथा ॿुधनि, भॻवानु परमात्मा खे यादि नथा करनि, अञा ताईं पंहिंजी धंधे दोरी गृहस्थी पंहिंजी भक्ति में अलॻि अलॻि गुरूअनि में लॻल आहिनि, उहो पोइ स्वर्ग में न ईंदा। छो जी स्वर्ग में अगरि हलणो आहे त स्वर्ग ठाहिण वारे हुन परमात्मा खे त पहचानणो पवंदो न कि वो मुंहिंजो आत्मा जो पीउ आहे, हाणे वो स्वर्ग जी स्थापना थो करे। इहो त सम्झणो पवंदो, इहो त ॿुधणो पवंदो, न त ईअं थोरी अंत में पाण भॻवान खे चऊं इहे बि असांजा मित्र संबंधी स्वर्ग में हलनि। बाबा चईंदो मां कंहिंखे बि न ॼाणंदो आहियां, मां त सिर्फ़ु उन ई आत्माउनि खे एंट्री ॾींदमि स्वर्ग में जेका हाणे मूंखे निराकार रूप में यादि कंदी, मूंखे पंहिंजो पीउ चईंदी। मुख्य ॻाल्हि आहे आत्मा पंहिंजे बाप खे बाप चए, आत्मा पंहिंजे बाप खे पहचाने, तॾहिं त बाप जो वरसो मिलंदो न। घर में ॿार माउ पीउ खे माउ पीउ चवनि नथा त माउ पीउ बि उन्हनि खे छो पंहिंजी संपत्ति ॾींदो। चईंदो असांखां असांजे वञण खां पोइ इहे असांजी हिन जेको बि ख़ानदान आहे हिनखे न वधाईंदो त असां हिनखे संपत्ति छो ॾियूं, असां त हुनखे ई ॾींदासीं न जेको असांजे ख़ानदान खे वधाए। त परमात्मा जेकी स्वर्ग जी स्थापना थो करे उहो बि स्वर्ग में उन्हनि खे ई वरसो ॾींदो जेको परमात्मा जी चए ते हलंदो। न त अहिड़ी ईअं ई थोरी कलयुगी कहिड़ी आत्मा खे बि भॻवानु स्वर्गवासी ठाहींदो। माण्हू चईंदा त ॾाढो सुठी रीति आहिनि कि फलानो स्वर्गवासी थी हेॾो, स्वर्ग में वियो त ख़ुशि थियणो खपे न, रो छो था। स्वर्ग में वियो त हुनखे त ॾाढी सुठी सुठी चीजूं खाइण लाइ मिलंदियूं, तव्हां नर्क जी चीजूं छो था खारायो। उहो स्वर्ग में वियो मतिलबु पहिरियों नर्क में हुयो, असां बि नर्क में आहियूं, त उहो स्वर्ग में वियो त ख़ुशी थियणो खपे। पोइ हुनखे ईअं अलॻि अलॻि ॾींहुं हुनखे भोजन आदि न खाराइणो खपे। त बाबा चए थो हुनखे त हुते अथाह संपत्ति मिलंदी, अथाह धन सुठो खाइण लाइ मिलंदो। तव्हां छो पंहिंजो पैसो बर्बादु था करो अलॻि अलॻि ॾींहं मनाए करे हुननि खे रोटी खाराया, हुनजे नाम ते रोटी खाराए। त बाबा जे चवण जो मतिलबु आहे कोई बि स्वर्ग में ईअं वञी न सघंदो, छो जी हुन स्वर्ग जी स्थापना करण वारो मां आहियां। नर्क मां कोई दुनिया वेंदी त उहो स्वर्ग में तॾहिं ईंदी जॾहिं उहो मूंखे पहचाने, मां ई त हुनखे एंट्री ॾींदमि न हुन में वञण जे लाइ। नर्क में हिते ई त स्वर्ग थींदो, हिते त हाणे नर्क आहे, त उहा आत्मा हिते नर्क में ई जन्म वठंदी न, जिते बि हुनजो हिसाब किताब। स्वर्ग में कोई ईअं वञी न सघंदो आहे, स्वर्ग हिन ई दुनिया में हूंदो जॾहिं पाण ई मनुष्य आत्मा हिक ॿिए सां सुठी रीति हलंदासीं, शांति सां सुख सां हलंदासीं, इन विकारनि जी वश थी करे कर्म न कंदासीं, तॾहिं इहा ई दुनिया स्वर्ग कहलाईंदी। ऐं हुन दुनिया में उहे ई माण्हू रहंदा जेका हाणे परमात्मा खां शिक्षा था वठनि, जेका हाणे परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि शक्तियूं गुण ज्ञान वठनि था। बाक़ी सभी आत्मायूं काॾे हली वेंदियूं, मुक्ति धाम परम धाम में हली वेंदियूं। पोइ उहे सभु द्वापर युग खां ईंदियूं। हाणे इहे दुनिया में एॾा माण्हू आहिनि, लेकिन एॾनि माण्हुनि में बि जेको जेको भॻवान खे यादि करे थो निराकार रूप में, पंहिंजे गुरू ऐं देवी देवताउनि जे रूप में न, निराकार रूप में जेको बि भॻवान खे यादि करे थो, परमात्मा जो ज्ञान ॿुधे थो, इहो वारो उनजी चए ते हले थो, उहे ई आत्मायूं हिन धरती ते रहंदियूं स्वर्ग में। बाक़ी सभु काॾे हली वेंदियूं, मथे मुक्ति धाम। त अगरि हुन दुनिया में हलणो आहे त पाण खे सभिनि खे चइणो आहे न। जॾहिं असांखे पतो लॻियो आहे कि हाणे स्वर्ग अचण वारो आहे, असां भॻवान ते यादि थो करे, त
त असां जॾहिं रोज़ शिक्षायूं वठूं था त सभिनि खे ॿुधाइणो खपे न, कम से कम ॿुधायो त सही, उहो मञनि न मञनि उहो हुननि जी मर्ज़ी। पोइ तव्हांखे ईअं त न थींदा कि असांखे छो न ॿुधायो। अॼु तव्हांखे बसर प्याज आदि खाइण लाइ मिलनि था, लेकिन जॾहिं इहे ई दुनिया हिते ई जॾहिं सुठा माण्हू थी वेंदा त इहे लहसुन प्याज बि न मिलंदो। अॼु त मिले थो, लेकिन जॾहिं इहे ई दुनिया स्वर्ग थी वेंदी त हुते इहे लहसुन प्याज ऐं जेकी बि तामसिक तेज चीजूं आहिनि न उहो हुते न मिलंदियूं। हुते ॾाढी सुठियूं चीजूं मिलंदियूं, ॾाढी ताज़ियूं। हितां जे मुक़ाबले हुते त ॾाढी सुठियूं सुठियूं चीजूं मिलंदियूं। त बाबा चए थो उहो संस्कार हाणे ई धारण कयो। जॾहिं पाण खे पतो आहे अहिड़ी सारी चीजूं हुते न हूंदियूं, अहिड़ी सारी सुभाउ वारा बि माण्हू न हूंदा। कंहिंखे आदत हूंदी आहे भई अहिड़े माण्हुनि सां जे मिलण लाइ, अहिड़े माण्हुनि सां मिली करे हुननि खे ॾाढी सुठी लॻंदी आहे जेके हिक ॿिए जे लाइ ॻाल्हियूं ॿुधाइनि, हिक ॿिए जे लाइ भई उहो ईअं थो करे उहो ईअं ख़बर आस पास जी पूरी ख़बरूं ॾियनि। लेकिन सत्संग में त अहिड़ा सुभाउ संस्कार वारा माण्हू हूंदा ई न। हुते त सभई हिक ॿिए खे ॾाढी सुठी रीति ॾिसंदा, ॾाढो सभिनि जे लाइ सुठो सुभाउ संस्कार, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं सोचंदा, सभई सुठा हूंदा न। मनुष्य आत्मा फूल मुवाफ़िक़ हूंदी, जीअं फूल खे ॾिसी करे सभु ख़ुशि थींदा आहिनि, फूल मां ख़ुशबू ईंदी आहे, उते ई सभु हिक ॿिए खे ॾिसी करे ॾाढो ख़ुशि थींदा। ख़ुशियुनि जी दुनिया आहे न, सुख शांति जी दुनिया आहे। अहिड़ी दुनिया में वठी वञण लाइ बाबा पाण खे तयार थो करे। अहिड़ी दुनिया जी स्थापना भॻवान कंहिंजे तन में अची करे थो करे? ब्रह्मा जे तन में। हाणे ब्रह्मा कोई मथे न आहे, ब्रह्मा हिन सृष्टि ते ई जॾहिं भॻवान हिन धरती ते आयो त हुन ॾिठई कि सभी मनुष्य आत्माउनि जो शरीर त विकार सां पैदा थियल आहे, त मां कंहिंजे शरीर में अची करे स्वर्ग जी स्थापना करां। छो जी परमात्मा खे कलयुग जे अंत में हिन ई दुनिया में अचिणो अथसि ऐं मनुष्य तन में ई अचिणो अथसि। त परमात्मा हुन आत्मा जे शरीर में आयो जेको ॾाढे समय खां हिन सृष्टि ते रहे पियो, जेको 5000 साल पूरो हिन सृष्टि ते रहियो आहे। छो जी 5000 साल जो पूरो कल्प हूंदो आहे न, हिकु चक्कर सत्युग त्रेता द्वापर कलयुग पूरो 5000 साल जो हूंदो आहे। जेकी आत्मा सत्युग खां हिते रही आहे उन जे शरीर में भॻवान आहे। त कहिड़ी आत्मा सत्युग खां हिन सृष्टि ते रही आहे? कृष्ण जी आत्मा। कृष्ण जी आत्मा शुरू खां हिन दुनिया में रही आहे ऐं मथे न वई भई कृष्ण जो पाठ वॼाए पोइ मथे हली वञे, उहो त ॾाढी सुठी आत्मा आहे, उहो छो चक्कर में अचे। लेकिन न, उनखे पंहिंजे धर्म जी पालना करणी हुई न। भॻवान हिनखे हिन धरती ते चई कि हाणे तूं मूंखे पहचानियो थी, हुन परमात्मा खे पहचाने परमात्मा जी शिक्षा ग्रहण करे सभिनि दुनिया खे ॿुधाई। त हुनखे बाबा चई कि तोखे मथे न अचिणो थी वापसि, कृष्ण जो पाठ वॼाए पोइ वापसि सां हिन सृष्टि ते जनम, अंत ताईं तोखे जनम वठिणो थी, पोइ हिते तोखे पाठ वॼाइणो थी। पोइ पंहिंजे धर्म जी त पालना कई सही, पोइ भक्ति बि हुन शुरू कई। भई दुख शुरू थियो त हुन ई सभिनि खां पहिरियों शिव जी पूजा कई, शिव खे बि हुन ई सभिनि खां पहिरियों सॾु करणु शुरू कई। त परमात्मा बि कंहिंजे शरीर में आयो? जेकी आत्मा ॾाढे समय खां हिन सृष्टि ते पाठ बि वॼाए ऐं ॾाढे समय खां भॻवान खे सॾु बि करे सृष्टि ते कि तूं अचु अचु अचु, हाणे ॾाढो दुख थी वियो आहे, दुख थी वियो आहे। त बाबा चई मां हुन जे शरीर में ई ईंदो आहे। जेको ब्रह्मा, उहो कृष्ण जी आत्मा ई हिन कलयुग में जे शरीर में हूंदी आहे हुन जे शरीर में अची करे पोइ हुनखे नयो नाम ॾींदो आहे। पहिरियों त हुनजो नाम दादा लेखराज हुयो, सिंधी हुयो उहो बि, लेकिन ॾाढो सुठो बिज़नेस हुयो, सोने हीरे जो हुनजो बिज़नेस हुयो, सिंध में रहण वारो हुयो। लेकिन जॾहिं परमात्मा जी हुनजे शरीर में प्रवेशता थी त हुनखे परमात्मा चई कि तूं हाणे ब्रह्मा जो पाठ वॼाए, अर्थात मूंसां गॾु हिन नर्क खे स्वर्ग ठाहिण जो कमु कर। हिन कलयुगी पतित मनुष्य खे सतयुगी पावन ठाहिण जो हाणे तूं मूंसां कमु कर। सभिनि
इन्हनि आत्माउनि मां जेका बि मनुष्य आत्मा मुंहिंजी मत ते हलंदा उहो वञी करे देवता थींदा। त हाणे मूंखे भई शरीर त खपे, परमात्मा चईमांसि बिना शरीर जे कीअं कमु करां, त मूंखे शरीर त खपे। त भॻवानु हुनजे शरीर में अची करे हुनखे चयईं कि मूंखे तुंहिंजे शरीर सां ज्यादा कमु न आहे, मूंखे सिर्फ़ु मुख खपे तुंहिंजो, कि मूंखे मुख सां ज्ञान ॿुधाइणो। परमात्मा शरीर में ईंदो, हुनजे शरीर में त ॾिसंदो ॿुधंदो कर्म जेको बि थींदुसि कंदो, लेकिन हुन मां बि परमात्मा चई मूंखे त सिर्फ़ु तुंहिंजो मुख यूज़ करे सभिनि खे ज्ञान ॿुधाइणो कि तव्हांजे दुखनि जो मूल कारण छा आहे। तव्हां जो हेॾा दुखी थी विया आहियो, तव्हांजो आत्मा हेॾी अशांत थी विया आहियो, हुनजो मूल कारण मूंखे आत्माउनि खे ॿुधाइणो। परमात्मा जॾहिं हुनजे शरीर में आयो त सभिनि खां पहिरियों आत्माउनि खे इहो ई चई कि तव्हां शरीर न आहियो, तव्हां शरीर में रहण वारी आत्मा आहियो। मां आत्मा, मुंहिंजो शरीर आहे। जीअं पाण चईंदा आहियूं मां फलानो आहे, मुंहिंजो घर आहे न, त घर खां पहिरियों त मां चैतन्य में आहे न, मां जिंदा आहियां, मां ॻाल्हाए वग़ैरह सघंदी आहियां, तॾहिं त घर बि हली सघंदो न। त जीअं आत्मा जो शरीर बि घर आहे, जेसिताईं आत्मा हिन शरीर रूपी घर में आहे तेसिताईं त ये घर हलंदो फिरंदो आहे। लेकिन जे समय आत्मा हिन शरीर रूपी घर खां ॿाहिरि निकिरी वेंदी आहे, हुन समय ये शरीर रूपी घर बि कमु न ईंदो आहे, हिनखे माण्हू जलाए छॾंदा अथसि। सभिनि खां पहिरियों शिक्षा बाबा ॾेई कि तव्हां आत्माऊं आहियो, इहे तव्हांजो शरीर आहे, ऐं तव्हां आत्माऊं शुद्ध आहियो, शुद्ध आत्मा आहियो। त हाणे हिकु त मूंखे यादि करो, ॿियो शुद्ध रहो, पवित्र रहो, हिन विकारनि खे छॾो, मन सां वाचा सां कर्मणा सां सभु सुठा कर्म करो। तव्हां आत्माउनि जो दुख जो ॿियो मूल कारण आहे कि तव्हां पतित थी विया आहियो, तव्हां विकारी थी विया आहियो। त हाणे हिन विकार खे मूंखे दान ॾियो। चईंदा आहिनि न दे दान त छूटे दान। त परमात्मा बि सभिनि खां पहिरियों अची करे आत्माउनि खां दान घुरियईं कि मूंखे तव्हांजा विकार ॾियो। ॾिसो शिव जे मथां कड़वियूं काटनि वारी चीज़ चढ़ाईंदी, छो जी शिव बाबा खे ॿियो कुझु बि न खपे। शिव बाबा खे छा खपे? असां आत्माउनि में जेकी कड़ाहट आहे, जेका विकार आहिनि, जेकी बुरायूं आहिनि, उनखे उहो खपे। छो जो उहो चईंदो आहे मुंहिंजो कमु ई इहो आहे, तव्हां सभिनि खां इहे कड़वियूं चीजूं वठी करे तव्हां सभिनि खे सुठी चीजूं ॾियनि। हुनजे मथां कड़ियूं चीजूं चढ़ाईंदा आहियूं ऐं हुनखे चईंदा आहियूं भरदे भरदे झोली। त चईंदा आहिनि कि तव्हां मूंखे इहे कड़ाहट ॾियो, पंहिंजा विकार बुरायूं ऐं पुराणियूं दुख भरी ॻाल्हियूं, ऐं मूंखां तव्हां छा वठो? ज्ञान गुण शक्ति। तॾहिं भॻवान खे, परमात्मा खे, शिव खे भोलेनाथ चईंदा। उहो ई परमात्मा जो नाम शिव आहे, उहो ई परमात्मा जो नाम अल्लाह आहे, उहो ई परमात्मा जो नाम लाइट आहे, गॉड ईश्वर बि उहो ई आहे, उहो ई शिव आहे, उहो ई परम पिता परमात्मा आहे, सभिनि आत्माउनि जो बाप। त अहिड़ो बाप सृष्टि ते आयो आहे, पर कंहिंजे बि शरीर में अचे। असांखे त परमात्मा जेकी ॻाल्हियूं चए थो, जेकी मत ॾिए थो, असांखे त हुन सां मतिलबु आहे न। हाणे असां हिन में छो वञूं कि हिन शरीर में छो आयो, हिन में छो न आयो, इन में वञण जी कोई ॻाल्हि न आहे। लेकिन परमात्मा जंहिंजे बि शरीर में आयो, जो बि मत थो ॾिए, जो बि सम्झ थो ॾिए, उन सम्झ ते पाण हलूं न, पंहिंजे दुख दूर थियनि न। परमात्मा उन शरीर में छो आयो उहो हुनखे पतो। पंहिंजी एॾी बुद्धि न आहे जो असां सम्झी सघूं, त कम से कम एतिरो त सम्झूं। ॿियो कुझु बि न सम्झो त एतिरो त सम्झो न कि भॻवान खे निराकार रूप में यादि करो, कंहिं बि शरीरधारी रूप में न यादि करो, ऐं सभिनि खे भॻवान न चओ, फलानो भॻवान, इहो भॻवान, इहो भॻवान, इहे न चओ। सिर्फ़ु हुन निराकार खे भॻवान पंहिंजो पीउ सम्झी करे यादि करो, ॿियो कुझु न। इहे त करे सघंदा आहियो न। त बाबा जी इहे सम्झानी त पंहिंजी बुद्धि में रखो कि उहो जेको भॻवान जेके सभु यादि था करनि, मुंहिंजो रूप निराकार आहे, पर रहण वारो परम धाम जो आहे, उहो मुंहिंजो आत्मा जो पीउ आहे।
ऐं उहो हाणे सृष्टि ते स्वर्ग जी स्थापना करण आयो आहे, मूंखे स्वर्ग जो वरितो ॾियणु। एतिरी बि ॻाल्हि पाण खे सॼो ॾींहुं यादि रही न त बि असां स्वर्गवासी थी वेंदासीं। अच्छा मीठी मीठी सिकी लदे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदाना। सदा पंहिंजी श्रेष्ठ शान में रही करे परेशानियुनि खे मिटाइण वारा मास्टर सर्वशक्तिवान ठहो। सदा ये वरदान पंहिंजी स्मृति में रखो कि मां पंहिंजी श्रेष्ठ शान में रहण वारी ॿियनि जी परेशानियुनि खे मिटाइण वारी मास्टर सर्वशक्तिवान। मां न परेशान थींदी आहियां न कंदी आहियां, लेकिन मां आत्मा परमात्मा जी यादि में रही करे पाण खे परमात्मा जो ॿार सम्झी करे सभिनि जी परेशानियुनि खे मिटाईंदी। मां कॾहिं बि कहिड़ी ॻाल्हि में बि कमज़ोर न थींदी आहियां। मां सदा हिन ई शान में रहंदी आहियां कि मां शक्तिशाली आत्मा हुन सर्वशक्तिवान बाप जी संतान। स्लोगन आहे सदा पंहिंजे सुमान में रहो, अर्थात तव्हां पंहिंजे पाण खे मान ॾियो पहिरियों त तव्हांजो सर्व मान कंदो। जॾहिं पाण सदा पंहिंजे सुमान में रहंदासीं त सभिनि जो असांखे मान कंदो। मान मांगो न कंहिंखां बि कि मां वॾो आहियां मूंखे पुछो मुंहिंजे लाइ इहे सभु करो न। तव्हां सदा पंहिंजी श्रेष्ठ सुमान में रहिजो कि मां आत्मा आहियां परमात्मा जो ॿार आहियां, हिन सृष्टि ते खेल खेॾण आहियां। ऐं जंहिंसां बि तव्हांजो जो संबंध अथव तव्हां उहो संबंध सुठी तरह निभाईंदा रहो। सभिनि सां प्यार सां ॻाल्हायो ऐं सभिनि खां मुख्य ॻाल्हि आहे तव्हांजी सोच। अगरि तव्हांजी सोच सदा सभिनि जे लाइ सुठी हूंदी त तव्हांखे आपे ई मान मिलंदो, तव्हांखे मांगण जी ज़रूरत इच्छा बि न थींदी कोई मूंखे मान ॾे। त पंहिंजी सोच खे बदिलो आहे।